सिंध हाई कोर्ट हैदराबाद पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन में 3 सालनि खां रोकियल इंटरव्यू वठण जो हुकुम ॾेई छॾियो। नाले वारे कानूनदान ऐं सुप्रीम कोर्ट जे वकील सजाद अहमद चांडियो जी मार्फत सिंध हाई कोर्ट सर्किट हैदराबाद में आईनी पिटीशन दाख़िल करे अदालत सगोरी खां घुर कई त सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे दरख़्वास्त गुज़ारनि जा इंटरव्यू वठण जी हिदायत कई वञे। नाले वारे कानूनदान सुप्रीम कोर्ट जे वकील सजाद अहमद चांडियो अदालत सगोरी में दलील ॾींदे चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन अञा ताईं सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे ॾिनल हिदायतुनि ते अमल कोन पई करे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान वठण वारे अमल में अञा ताईं शफ़ाफ़ियत ऐं मेरिट ते सवाल करे सघजनि था। वकील सजाद अहमद चांडियो अदालत सगोरी खे आगाह कंदे ॿुधायो त दरख़्वास्त गुज़ारनि समेत सिंध जे हज़ारे स्टाफ नर्स कोविड वारे दौर में 2 साल मुसलसल सिंध जे मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालुनि में पंहिंजी जान जो ख़तरो खणी कॉन्ट्रैक्ट बेस ते पिणु कमु कयो आहे, पर सिंध हुकूमत तोड़े सिंध पब्लिक सर्विस कमीशन अहिड़नि उम्मीदवारनि खे मेरिट जी बुनियाद ते अॻियां अचण में रंडकूं विझी रही आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद दलील ॿुधण खां पोइ जस्टिस महमूद ए ख़ान ऐं जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे उम्मीदवारनि जा इंटरव्यू वठण जो हुकुम ॾेई छॾियो।